नाज़रीन, सिंध जो अवाम निगरान हुकूमत जे करे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह इस्लामाबाद जे एहतसाब अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जो अवाम निगरान हुकूमत जे करे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। निगरान हुकूमत जो मुदो वधियो त मसइला पैदा थींदा। इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान न थियण सबबि अवाम में बेचैनी पखिड़ियल आहे। सैयद मुराद अली शाह चयो त जनवरी जे आख़िर ताईं इलेक्शन जी तारीख़ ॾिनी वञे त बेचैनी ख़तम थी वेंदी। नवाज़ शरीफ़ खे वतन वापसी ते मिलियल रियायतुनि ते केतिरा ई सुवाल उथी रहिया आहिनि। सिंध में ॿोॾि मुतासिरनि लाइ 21 लख घर ठाराए रहिया आहियूं। 4 लख घर ठही चुका आहिनि। सैयद मुराद अली शाह नूरियाबाद पावर प्लांट केस में इस्लामाबाद जी एहतसाब अदालत ॾाढो पेश थियो। मुराद अली शाह जे वकील सैयद हाशमी अदालत खे ॿुधायो त हीउ केस एंटी करप्शन सिंध ॾांहुं मुंतक़िल कयो वियो हो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत पारां अपील दाख़िल कई वई आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते दलील तलब करे वरिता। केस जी ॿुधणी 28 नवंबर ताईं मुलतवी कई वई।